दोस्तों तकरार ड्रामे के बारे में बेहतरीन अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों तकरार ड्रामे जी हाणे नेक्स्ट हफ़्ते जो ही जेका एपिसोड ईंदियूं ऐं इन में तव्हां ॾिसंदव त पहिरीं ॻाल्हि त हाणे दोस्तों हिकु वॾो कमु थियण वारो आहे। नवाब खान खे अंदरूनी शिकस्त मिलंदी, ख़ासि करे उहो मूसा जे ज़रिए, ऐं ॿियो ज़रिए जेको आहे दोस्तों ऐं मीर भी अंदरूनी शिकस्त ॾींदो। लेकिन हाणे वक़्त जा बि जेको आहे सॼा राज़ खुली साम्हूं अची चुका आहिनि ऐं वक़्त जे लाइ हवाले सां बि हिकु मुसीबत ज़ाहिर थी चुकी आहे। अहिड़े हिसाब सां सिजावर ख़ान पंहिंजा दोस्त करण में मसरूफ़ आहे ऐं अॻिते बि हू कोशिशि कंदो रहंदो त मां पंहिंजा दोस्त गॾु मां मसरूफ़ियत में लॻियल आहियां, पंहिंजे दोस्तनि खां फ़ाइदो खणां, ख़ासि करे मीर ऐं कुझु ॿिया दोस्त। हाणे शेर अली बि जेको आहे वार्निंग ॾेई आयो आहे नवाब खान खे, तोॾां मूंखे कंडो न लॻे। लेकिन ईअं ई थींदो, नवाब खान इन शइ जो फ़ाइदो खणंदो ऐं शेर अली खे तकलीफ़ पुॼाईंदो ऐं उन खे नुक़सानु पुॼाईंदो। जीअं शेर अली खे हिकिड़ो मतिलबु मां फसायां कंहिं न कंहिं तरीक़े सां, ऐं शेर अली जेको आहे दोस्तों सम्झे त मूंखे सिजावर खान नुक़सानु ॾिए थो ऐं नवाब खान खे मां मना करे आयो आहियां। इहे जेका बि अंदरूनी मूंखे धक लॻनि था त इहे सिजावर खान न लॻनि था। लेकिन ईअं न हूंदो, शेर अली इन ग़लतफ़हमी में मार खाई वेही रहंदो ऐं अहिड़े हिसाब सां जो आहे दोस्तों जेका बि कंदो कमु नवाब खान कंदो ऐं पंहिंजे दुश्मन खे नवाब खान वॾा नुक़सानु पुॼाईंदो। लेकिन नवाब खान जा पोल ज़ाहिर थियण वारा आहिनि, छाजे करे नवाब खान दुश्मन सां विकोड़जी वियो आहे। लेकिन जीअं नवाब खान ॿियनि सां गेम खेॾंदो हुयो, हाणे साॻिए दुश्मन नवाब खान सां बि उहा गेम खेॾी रहिया आहिनि ऐं अंदरूनी जेको आहे इन सां विड़ी रहिया आहिनि। साम्हूं मुंहं ते उन सां मिठा ऐं अंदर जा कारा थी चुका आहिनि। हाणे मूसा जी बि शादी थींदी, लेकिन मूसा जी शादी खे रोकण जे लाइ तव्हां ॾिठो त जेको आहे हीउ कमु थी चुको आहे वक़्त वारनि, ऐं हाणे पंहिंजी चाल में पाण फासी आहे। लेकिन मीर हिन खे मात ॾेई वियो सिजावल खान जी जेको आहे मदद सां। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों भावल खे बि पछतावो थींदो बाद में त मां हीउ कहिड़ा कमु कया, दोस्त छॾे दुश्मन सां गॾिजी उबता सुबता कमु कंदो रहियुसि। ऐं अॻिते हली दोस्तों इहो जेको आहे भावल सफ़ा जेको आहे परेशान थींदो बाद में। फ़िलहालु हू बि टूट में आहे ऐं उनखे धकु लॻी चुको आहे। सिजावल खान ई इहो माण्हू आहे जेको भावल खे पंहिंजे पेरनि ते आणींदो, उन खे यादि ॾियारींदो लफ़्ज़नि जी मार सां। हिकु हूंदो आहे धकु हणण सां, ईअं न आहे लफ़्ज़नि जी मार सां सिजावल खान भावल खान खे जेको आहे सम्झाईंदो, तूं हीउ छा थो करें, मां पंहिंजी नियाणी मारी, मां अॼु ताईं पछतायां थो, तूं पंहिंजी नियाणी खे मारण जी कोशिशि करें थो या मारे चुको आहीं, तूं इहो ग़लति क़दम खयों आहे, तूं मूंखे नियाणी ख़्वाब में ईंदी आहे, तंग कंदी आहे, चवंदी आहे मुंहिंजो ॾोह कहिड़ो हुयो, मां बि तो वांगुरु ग़लति फ़हमी में हुयुसि ऐं तूं बि ईअं करें थो, ईअं करे चुको आहीं, माना इहो तूं छो कयो आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों भावल खे बाद में सम्झ में अची वेंदी ॻाल्हि ऐं उन खे होश अची वेंदो त वाक़ई सिजावर खान जेकियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे मतिलबु सही करे रहियो आहे ऐं का बि अहिड़ी जेको आहे मूं ग़लतियूं जेकियूं कयूं मतिलबु हिकु अनजाने में या हिकु दुश्मन जी चाल में अची करे मूं ग़लति कयो। लेकिन हाणे जेको आहे मूंखे पंहिंजे सिधे रस्ते ते अचिणो पवंदो। अहिड़े हिसाब सां आहिस्ता आहिस्ता ही जेका दोस्त आहिनि सभु मुतहद थींदा वेंदा, गॾु थींदा वेंदा ऐं पोइ नवाब खान जे लाइ जेको आहे मुसीबतूं वधंदियूं वेंदियूं ऐं हू जेको आहे परेशान थींदो त हाणे जेको आहे मां दुश्मन मां जान कीअं छॾायां, हिकिड़े दुश्मन मां जान छॾायां थो त ॿियो दुश्मन सिधो कई थी थो वञे। हू कोशिशि कंदो त शेर अली ऐं सिजावल जो जहिड़ो वधी वञे, टॉप ते वधी वञे, जीअं मुंहिंजे ख़िलाफ़ु दुश्मन जेको आहे तयारु थी न सघनि, मूंखे शिकस्त ॾियण जे लाइ गॾु थी न सघनि, जीअं हिकु ॿिए खे विड़ी तबाह करणु मुंहिंजे ख़िलाफ़ु तयारी न करे सघनि जहिड़े जी ऐं मूंखे शिकस्त न ॾेई सघनि। बहरहाल हू पंहिंजूं चालूं हलंदो, हू वरी पंहिंजी चाल हलंदा रहंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त ॾिसो तव्हां हाणे तकरार ड्रामो हली रहियो आहे, यको तव्हांखे मां अपडेट ॾींदो आयुसि जेसीं ताईं बंदि थियो हुयो, यको बार बार मां तव्हांखे अपडेट ॾिनी हुई बाबा जेको आहे तकरार ड्रामो हलंदो हलंदो हलंदो। काफ़ी माण्हू मुंहिंजे मथां नाराज़ थींदा ऐं मुंहिंजी जेको आहे वीडियोज़ ते कमेंट कंदा, ग़लति कमेंट कंदा, कावड़ कंदा, यार तूं कूड़ हणे थो, फलाण करे थो, तकरार ड्रामो ख़तमु थी वियो आहे, न हलंदो। अड़े बाबा असांखे ख़बर हूंदी आहे, असांजो राब्तो हूंदो आहे डायरेक्टरनि सां, हर डायरेक्टर सां राब्तो हूंदो आहे। जेका डायरेक्टर जेको आहे ईअं ड्रामे खे रिकॉर्ड कराईंदा आहिनि उन्हनि सां जॾहिं असांजो वास्तो आहे हले थो, ख़बर पवंदी आहे त पोइ छाजे करे जेको आहे असां जेको आहे मतिलबु हिकु कूड़ी ख़बर ॾींदासीं। असांजी त इहा ई कोशिशि हूंदी आहे त बाबा माण्हुनि ताईं सची ख़बर पुॼे। नेठि ॾिठो तव्हां
कुछ लेट सां ई ज़रूरी, लेकिन ड्रामो त अची वियो न तकरार। ऐं मां इहो बि ॿुधायो गॾो गॾु त मुहबत जो मार्ग बि ईंदो, माण्हू एतबार न पिया करनि। ऐं माण्हुनि वटि असल में तव्हांजो कसूर न आहे, तव्हांखे ॿिया चैनल वारा जेको ॿुधाइनि पिया न ड्रामो बंदि थी वियो, ब्लॉक थी वियो, हीअं थी वियो, धूड़ शाही थी वियो, लेकिन माण्हू उन्हनि जी ॻाल्हियुनि ते एतबार करनि पिया। छाजे करे उहो मिठो मिठो ॻाल्हाए करे ॻाल्हियूं कूड़ियूं ॿुधाइनि पिया। असां मिठो ॻाल्हायूं या कीअं, असां सिधी ॻाल्हि कंदा आहियूं, लेकिन असांजी ॻाल्हि सची हूंदी आहे, हूंदी कड़वी आहे, लेकिन असांजी ॻाल्हि जेका सची हूंदी आहे। असां पंहिंजो कमु कंदा आहियूं त 100% कंदा आहियूं। ऐं हवेली ड्रामे जी सभ खां पहिरियां मूं रिपोर्ट ॾिनी हुई, मुंहिंजी पुराणी 5 महीना पहिरियों जी वीडियो इन चैनल ते पई आहे। हेठि वञी तव्हांजी ओल्ड वीडियो में तव्हां सिलेक्ट कयो त उहा टॉप ते अची वेंदी 5-6 महीना पहिरियों। ऐं जॾहिं ज़हर ज़िंदगी ख़तमु थियो तॾहिं मां वीडियो ॾिनी हुई त हवेली ड्रामो बि ईंदो, नेठि हवेली ड्रामो अची हली वियो। ऐं हाणे जेको आहे, मां तव्हांखे इहा बि अॻे ख़बर ॾिनी मक़तल जे बारे में ऐं मुहबतनि जो मार्ग जे बारे में। सभ खां पहिरियां मूं रिपोर्ट ॾिनी त बाबा इहे ड्रामा हलंदा, ऐं उहे हलिया हिन टाइम हली रहिया आहिनि। ऐं बागुल जे बारे में मूं ई रिपोर्ट ॾिनी, पथर दिलि जे बारे में सभ खां पहिरियां रिपोर्ट मूं ॾिनी। दोस्तो उहे ड्रामा हली रहिया आहिनि। हाणे जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि उन्हनि जी जेको आहे बर वक़्तु रिपोर्ट तव्हांखे उदासी टीवी ते या शायदि कोसो व्लॉग इन ॿिन्ही चैनलनि ते तव्हांखे मिलंदी रहंदी आहे। हाणे तकरार ड्रामे जी असांजी ॻाल्हि सची बीठी, तकरार ड्रामो हिन टाइम हली रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे। हाणे दोस्तो हिकु ॿियो सोप सीरियल बि तयारु थियण वारो आहे, ईद खां पोइ जी रिकॉर्डिंग शुरू आहे। इन जो डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू आहे, यानी उर्फ़ पीरू सम्झो तव्हां या उर्फ़ खजू सम्झो, जेको ज़हर ज़िंदगी में हुयो उते बि डायरेक्टर हुयो, हिते बि डायरेक्टर आहे। उन जी डायरेक्शन में उहो ड्रामो तयारु कयो वेंदो, लेकिन उहो हिकु बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे उहो बि। उनजो नालो मां ॾिनो काल दौलाब नालो आहे उन सोप सीरियल जो। कल्ह मां अपडेट नंढड़ी ॾेई छॾी पहिरियों, इन चैनल ते पई आहे दौलाब ड्रामो। ऐं उन अदाकारनि जा नाला अञा पूरी तरीक़े सां अनाउंस न आहिनि कया हुआ। ऐं उन जी बि जेका रिपोर्ट ईंदी वेंदी असां तव्हांखे इन चैनल ते ॾींदा वेंदासीं, लगातार तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं। तव्हां सिर्फ़ु असांजी हिकिड़ी वीडियो ॾींहं में ईंदी आहे, उन खे पूरो ॾिसंदा कयो, लाइक कंदा कयो या सब्सक्राइब करे छॾींदा कयो, सुठा कमेंट ॾींदा कयो। इहो फ्री हूंदो आहे ऐं महिनत असांजी जेका आहे ज़ाया पोइ न थींदी। असांजी ख़ुशी थींदी त वीडियो जेको लाइक कमेंट आयो, वीडियो पूरी ॾिठी वई, दिलि ख़ुशि थींदी आहे त बाबा जेको आहे असांजा दोस्त असांजी वीडियो शौक़ु सां ॾिसी रहिया आहिनि। ऐं असां सिंधी शोबे जे हवाले सां हिन टाइम जेको बि कमु थी रहियो आहे उन खे असां पूरी तरीक़े सां दोस्तनि ताईं पुॼाईंदा रहिया आहियूं था। बहरहाल दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त महिरबानी करे इहो असांजो कमु कयो, तव्हां नंढिड़ो ई आहे त तव्हां इहा लिंक दोस्तनि ताईं शेयर करे छॾींदा कयो, जीअं तव्हांजे दोस्तनि ताईं बि असांजे इन चैनल जी इन वीडियो जी लिंक पुॼी वञे व्हाट्सअप ग्रुपनि में या पर्सनल ते मोकिले। उन्हनि खे बि कमेंट कंदा कयो बाबा हिन चैनल जी लिंक अॻिते बि शेयर कयो 2-3 ग्रुपनि में, ऐं सब्सक्राइब बि कयो। इहो इन खे अची ॾिसो बि सही। हीअ जेको दोस्तो असांजो चैनल आहे जेको आहे ईअं मतिलबु हूंदो आहे न कंहिंजो लोकल चैनल, उहो न आहे दोस्तो। असांजो डायरेक्टरनि सां राब्तो आहे, उन्हनि जी महिरबानी सां चैनल हली रहियो आहे। डायरेक्टर थी विया, अदाकार थी विया, ऐं इन्हनि सां असांजो फुल राब्तो हूंदो आहे। हाणे मंज़ूर दानिश साहिब जो हली रहियो आहे नओं ड्रामो जेको हवेली, उहो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहिब। उन सां बि असांजो रोज़ाना जा राब्ता हूंदा आहिनि। ऐं नवां ड्रामा जेका ॿिया रिकॉर्ड थी रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां बि असांजा राब्ता हूंदा आहिनि त हिन टाइम दुनिया में ऐं शोबिज़ में सिंधी मीडिया में छा थी रहियो आहे। ऐं बहरहाल तव्हांजो इहे लख महिरबानी हूंदियूं आहिनि जे तव्हां असांजी ॻाल्हि ते जेको आहे काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेको असांजा मुतमैन हूंदा आहिनि, उन्हनि जूं महिरबानियूं। हलूं था पंहिंजी टॉपिक जी तरफ़। दोस्तो तकरार ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। इहो सोप सीरियल हाणे बंदि कोन थींदो, थी सघे त ईद जो 1-2 ॾियारा ईद वारा बंदि थिए जेका 3 ॾियारा हूंदा आहिनि उज़ई जा। उते छाजे करे उन 3 ॾियारनि जे दौरान वरी फिल्मूं हलंदियूं आहिनि, ऐं फिल्मनि जे करे 2-3 क़िस्ता 2 ॾींहं ड्रामो बंदि थिए, लेकिन ड्रामो काफ़ी क़िस्तनि जो रिकॉर्ड थी वियो आहिनि। हीअ हाणे सुखियो बंदि कोन थींदो। हीअ उहो ड्रामो आहे जेको सिंध टीवी चैनल खे टॉप ते उन आंदो आहे, इन ड्रामे ऐं ज़हर ज़िंदगी। ऐं अहिड़े ड्रामे खे हू बंदि करे छा कंदा, चरियाप त कोन कंदा न। पहिरियों रोज़नि जे करे शूटिंग बंदि थी हुई, अदाकार रोज़ा रखनि पिया, हेॾे होॾे मसरूफ़ थी विया त शूटिंग मुतासिर थी वई हुई। हाणे वरी नवां अदाकार बि एड थियनि था, जीअं मामा लालू अची वियो, ऐं जेको आहे अञा ॿिया अदाकार बि कुझु इन में एड थींदा। हाणे जेको आहे वरी तव्हां ॾिठो मोबाइल जा ते वरी ॿी अदाकार अची वई, यानी अहिड़े हिसाब सां चेंज थींदा रहंदा, ऐं ॿिया अदाकार बि एंटर थींदा इन तकरार ड्रामे में। इहो तव्हांखे असां बिल्कुलु दोस्तो सची ख़बर ॾियूं था
त अॻिते हली अञा बहितरीनु अदाकार बि एंट्री करे सघनि था। छाहे करे इहो ड्रामो ई अहिड़ो आहे, माण्हू इन जो जेतिरो इंतज़ारु कयो माण्हुनि, जेतिरो वरी ज़हर ज़िंदगी जो इंतज़ारु कयो, कंहिं ड्रामे जे बारे में मां दोस्तनि एतिरो इंतज़ारु न कयो हुयो। हीअ ड्रामा टॉप 10 ड्रामा आहिनि ऐं हिन टाइम खयूं बीठा आहिनि। ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामो बि घटि न आहे। हिन टाइम ग़ुलाम हुसैन ड्रामो दोस्तो केटियुनि वारनि जो बि टॉप ते हले थो। उन्हनि जा वरी लखनि में व्यूज़ अचनि था। उहो हले 8 ॾींहं थो, लेकिन उनजा व्यूज़ लखनि में ईंदा आहिनि। हू हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं माशाल्लाह उन जा व्यूज़, उन जी रेटिंग ज़बरदस्त हिन टाइम हली रही आहे। बहरहाल हिन जी रेटिंग बि घटि न आहे तकरार ड्रामे जी। ऐं तकरार ड्रामे जे हवाले सां तव्हांखे जेका बि अपडेट आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दोस्तो सिंध टीवी ऐं शायदि को सो व्लॉग ऐं काफ़ी कुझु ॿिया दोस्त असांजा अहिड़ा आहिनि, उहे महिनत करे रहिया आहिनि पंहिंजी। जीअं अली हसन चॾड़ साहिबु थी वियो, उहो बि सुठी महिनत करे रहियो आहे। उन सां बि असांजो राब्तो हूंदो आहे। उहो बि हिकु सुठो एक्टर आहे। ऐं तकरार ड्रामे में बि उनजी अॻिते हली थी सघे थो स्पेल में उनजी एंट्री थिए ऐं हवेली ड्रामे में उनजी एंट्री थींदी। इहो तव्हांखे ॿुधाए छॾियो असां। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हां जेको आहे तकरार में केतिरा मुतमइन आहियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो त तव्हांखे तकरार ड्रामो केतिरो वणे थो, या ग़ुलाम हुसैन या वरी मोहतन जो माग, इहा पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो त असांखे अॻिते वरी जेको आहे तायुन थी वेंदो आहे त बाबा अॻी टॉपिक ते कहिड़ी टॉपिक ते वीडियो तयारु कयूं। तव्हांखे दोस्तो मां हथ ॿधी चवंदुसि त वरी ॿीहर जेको आहे असांजे इन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। जंहिंसां तव्हां सब्सक्राइब न कंदव त अॻु दोस्तो असांजो त नुक़सानु न थींदो, लेकिन सब्सक्राइब करणु फ्री आहे, लेकिन तव्हां वटि वीडियो वरी जेको आहे न पुॼी सघंदी टाइम ते। दोस्तो तकरार ड्रामे जे बारे में बहितरीनु अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो तकरार ड्रामे जी हाणे नेक्स्ट हफ़्ते जो हीअ जेका एपिसोड ईंदियूं ऐं इन में तव्हां ॾिसंदव त पहिरीं ॻाल्हि त हाणे दोस्तो हिकु वॾो कमु थियण वारो आहे। नवाब खान खे अंदरूनी शिकस्त मिलंदी, ख़ासि करे उहो मूसा जे ज़रिए, ऐं ॿियो ज़रिए जेको आहे दोस्तो ऐं मीर बि अंदरूनी शिकस्त ॾींदो। लेकिन हाणे वक़्त जा बि जेको आहे सॼा राज़ खुली साम्हूं अची चुका आहिनि ऐं वक़्त जे लाइ हवाले सां बि हिकु मुसीबत ज़ाहिर थी चुकी आहे। अहिड़े हिसाब सां सिजावर ख़ान पंहिंजा दोस्त करण में मसरूफ़ आहे ऐं अॻिते बि हू कोशिशि कंदो रहंदो त मां पंहिंजा दोस्त गॾु जेका मां मसरूफ़ियत में लॻल आहियां पंहिंजे दोस्तनि खां फ़ाइदो खणां, ख़ासि करे मीर ऐं कुझु ॿिया दोस्त। हाणे शेर अली बि जेको आहे वार्निंग ॾेई आयो आहे नवाब खान खे, तोॾऊं मूंखे कंडो न लॻे, लेकिन ईअं ई थींदो। नवाब खान इन शइ जो फ़ाइदो खणंदो ऐं शेर अली खे तकलीफ़ पुॼाईंदो ऐं उन खे नुक़सानु पुॼाईंदो। जीअं शेर अली खे हिकिड़ो मतिलबु मां फसायां कंहिं न कंहिं तरीक़े सां, ऐं शेर अली जेको आहे दोस्तो सम्झे त मूंखे सिजावर खान नुक़सानु ॾिए थो ऐं नवाब खान खे मां मना करे आयो आहियां। इहे जेका बि अंदरूनी मूंखे धक लॻनि था त इहे सिजावर खान न लॻनि था, लेकिन ईअं न हूंदो। शेर अली इन ग़लतफ़हमी में मार खाई वेही रहंदो ऐं अहिड़े हिसाब सां जेको दोस्तो जेका बि कंदो कमु नवाब खान कंदो ऐं पंहिंजे दुश्मन खे नवाब खान वॾा नुक़सानु पुॼाईंदो। लेकिन नवाब खान जा पोल ज़ाहिर थियण वारा आहिनि। छाजे करे नवाब खान दुश्मन सां वकोड़जी वियो आहे, लेकिन जीअं नवाब खान ॿियनि सां गेम खेॾंदो हुयो, हाणे साॻिए दुश्मन नवाब खान सां बि उहा गेम खेॾी रहिया आहिनि ऐं अंदरूनी जेको आहे इन सां विड़ी रहिया आहिनि। साम्हूं मुंहं ते उन सां मिठा ऐं अंदर जा कारा थी चुका आहिनि। हाणे मूसा जी बि शादी थींदी, लेकिन मूसा जी शादी खे रोकण जे लाइ तव्हां ॾिठो त जेको आहे हीउ कमु थी चुको आहे वक़्त वारनि ऐं हाणे पंहिंजी चाल में पाण फासी आहे, लेकिन मीर हिन खे मात ॾेई वियो सिजावल खान जी जेको आहे मदद सां। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो भावल खे बि पछतावो थींदो बाद में त मां हीउ कहिड़ा कमु कया, दोस्त छॾे दुश्मन सां गॾिजी उबता सुबता कमु कंदो रहियुसि। ऐं अॻिते हली दोस्तो इहो जेको आहे भावल सफ़ा जेको आहे परेशान थींदो बाद में। फ़िलहालु हू बि टूट में आहे ऐं उनखे धकु लॻी चुको आहे। सिजावल खान ई इहो माण्हू आहे जेको भावल खे पंहिंजे पेरनि ते आणींदो, उन खे यादि ॾियारींदो लफ़्ज़नि जी मार सां। हिकु हूंदो आहे धकु हणण सां, ईअं न आहे लफ़्ज़नि जी मार सां। सिजावल खान भावल खान खे जेको आहे सम्झाईंदो तूं हीउ छा थो करें, मां पंहिंजी नियाणी मारी, मां अॼु ताईं पछतायां थो, तूं पंहिंजी नियाणी खे मारण जी कोशिशि करें थो या मारे चुको आहीं, तूं इहो ग़लति क़दम खयों आहे। तूं मूंखे नियाणी ख़्वाब में ईंदी आहे, तंग कंदी आहे, चवंदी आहे मुंहिंजो ॾोह कहिड़ो हुयो, मां बि तो वांगुरु ग़लति फ़हमी में हुयुसि ऐं तूं बि ईअं करें थो, ईअं करे चुको आहीं। माना
इहो तूं छो कयो आहे। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तो बहाल खे बाद में सम्झ में अची वेंदी ॻाल्हि ऐं उन खे होश अची वेंदो त वाकई सिजावर ख़ान जेकियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे मतिलबु सही करे रहियो आहे ऐं का बि अहिड़ी जेको आहे मूं ग़लतियूं जेकियूं कयूं मतिलबु हिकु अनजाने में या हिकु दुश्मन जी चाल में अची करे मूं ग़लति कयो, लेकिन हाणे जेको आहे मूंखे पंहिंजे सिधे रस्ते ते अचिणो पवंदो। अहिड़े हिसाब सां आहिस्ता आहिस्ता ही जेका दोस्त आहिनि सभु मुतहद थींदा वेंदा, गॾु थींदा वेंदा ऐं पोइ नवाब खान जे लाइ जेको आहे मुसीबतूं वधंदियूं वेंदियूं ऐं हू जेको आहे परेशान थींदो त हाणे जेको आहे मां दुश्मन मां जान कीअं छॾायां, हिकिड़े दुश्मन मां जान छॾायां त ॿियो दुश्मन सिधो कई थी थो वञे। हू कोशिशि कंदो त शेरली ऐं सिजावल जो जहिड़ो वधी वञे, टॉप ते वधी वञे, जीअं मुंहिंजे ख़िलाफ़ु दुश्मन जेको आहे तयारु थी न सघनि, मूंखे शिकस्त ॾियण जे लाइ गॾु थी न सघनि, जीअं हिक ॿिए खे विड़ी तबाह करणु मुंहिंजे ख़िलाफ़ु तयारी न करे सघनि जहिड़े जी ऐं मूंखे शिकस्त न ॾेई सघनि। बहरहाल हू पंहिंजूं चालूं हलंदो, हू वरी पंहिंजी चाल हलंदा रहंदा। दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त ॾिसो तव्हां हाणे तकरार ड्रामो हली रहियो आहे, यको तव्हांखे मां अपडेट ॾींदो आयो जेसीं ताईं बंदि थियो हुयो, यको बार बार मां तव्हांखे अपडेट ॾिनी हुई बाबा जेको आहे तकरार ड्रामो हलंदो हलंदो हलंदो। काफ़ी माण्हू मुंहिंजे मथां नाराज़ थींदा ऐं मुंहिंजी जेको आहे वीडियोज़ ते कमेंट कंदा, ग़लति कमेंट कंदा, कावड़ कंदा, यार तूं कूड़ हणे थो, फलाण करे थो, तकरार ड्रामो ख़तमु थी वियो आहे, न हलंदो। अड़े बाबा असांखे ख़बर हूंदी आहे, असांजो राब्तो हूंदो आहे डायरेक्टरनि सां, हर डायरेक्टर सां राब्तो हूंदो आहे। जेका डायरेक्टर जेको आहे ईअं कि ड्रामे खे रिकॉर्ड कराईंदा आहिनि उन्हनि सां जॾहिं असांजो वास्तो आहे हले थो, ख़बर पवंदी आहे त पोइ छाजे करे जेको आहे असां जेको आहे मतिलबु हिकु कूड़ी ख़बर ॾींदासीं। असांजी त इहा ई कोशिशि हूंदी आहे त बाबा माण्हुनि ताईं सची ख़बर पुॼे। नेठ ॾिठो तव्हां कुझु लेट सां ई ज़रूरी, लेकिन ड्रामो त अची वियो न तकरार। ऐं मां इहो बि ॿुधायो गॾो गॾु मुहबतुनि जो मार्ग बि ईंदो, माण्हू एतबार न पिया करनि ऐं माण्हुनि वटि असल में तव्हांजो कसूर न आहे, तव्हांखे ॿिया चैनल वारा जेको ॿुधाइनि पिया न ड्रामो बंदि थी वियो, ब्लॉक थी वियो, हीअं थी वियो, धूड़ शाही थी वियो, लेकिन माण्हू उन्हनि जी ॻाल्हियुनि ते एतबार करनि पिया। छाजे करे हू मिठो मिठो ॻाल्हाए करे ॻाल्हियूं कूड़ियूं ॿुधाइनि पिया। असां मिठो ॻाल्हायूं या कीअं, असां सिधी ॻाल्हि कंदा आहियूं, लेकिन असांजी ॻाल्हि सची हूंदी आहे, हूंदी कड़वी आहे लेकिन असांजी ॻाल्हि जेका सची हूंदी आहे। असां पंहिंजो कमु कंदा आहियूं त 100% कंदा आहियूं। ऐं हवेली ड्रामे जी सभ खां पहिरियां मूं रिपोर्ट ॾिनी हुई, मुंहिंजी पुराणी 5 महीना पहिरियों जी वीडियो इन चैनल ते पई आहे। हेठि वञी तव्हां ओल्ड वीडियो में तव्हां सिलेक्ट कयो त उहा टॉप ते अची वेंदी 5-6 महीना पहिरियों। ऐं जॾहिं ज़हर ज़िंदगी ख़तमु थियो तॾहिं मां वीडियो ॾिनी हुई त हवेली ड्रामो बि ईंदो, नेठि हवेली ड्रामो अची हली वियो। ऐं हाणे जेको आहे मां तव्हांखे इहा बि अॻे ख़बर ॾिनी मक़तल जे बारे में ऐं मुहबतनि जो मार्ग जे बारे में। सभ खां पहिरियां मूं रिपोर्ट ॾिनी त बाबा इहे ड्रामा हलंदा ऐं उहे हलिया हिन टाइम हली रहिया आहिनि। ऐं बागुल जे बारे में मूं ई रिपोर्ट ॾिनी, पथर दिलि जे बारे में सभ खां पहिरियां रिपोर्ट मूं ॾिनी। दोस्तो उहे ड्रामा हली रहिया आहिनि। हाणे जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि उन्हनि जी जेको आहे बर वक़्तु रिपोर्ट तव्हांखे उदासी टीवी ते या शायदि कोसो व्लॉग इन ॿिन्ही चैनलनि ते तव्हांखे मिलंदी रहंदी आहे। हाणे तकरार ड्रामे जी असांजी ॻाल्हि सची बीठी, तकरार ड्रामो हिन टाइम हली रहियो आहे, तव्हां ॾिठो आहे। हाणे दोस्तो हिकु ॿियो सोप सीरियल बि तयारु थियण वारो आहे, ईद खां पोइ जी रिकॉर्डिंग शुरू आहे। इन जो डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू आहे, यानी उर्फ़ पीरू सम्झो तव्हां या उर्फ़ खजू सम्झो, जेको ज़हर ज़िंदगी में हुयो उते बि डायरेक्टर हुयो, हिते बि डायरेक्टर आहे। उन जी डायरेक्शन में उहो ड्रामो तयारु कयो वेंदो, लेकिन हू हिकु बहितरीनु ड्रामो आहे, सुठो ड्रामो आहे उहो बि। उनजो नालो मां ॾिनो काल दौलाब नालो आहे उन सोप सीरियल जो। कल्ह मां अपडेट नंढड़ी ॾेई छॾी पहिरियों, इन चैनल ते पई आहे दौलाब ड्रामो। ऐं उन अदाकारनि जा नाला अञा पूरी तरीक़े सां अनाउंस न आहिनि कया विया। ऐं उन जी बि जेका जेका रिपोर्ट ईंदी वेंदी असां तव्हांखे इन चैनल ते ॾींदा वेंदासीं, लगातार तव्हांखे रिपोर्ट ॾींदासीं। तव्हां सिर्फ़ु असांजी हिकिड़ी वीडियो ॾींहं में ईंदी आहे, उन खे पूरो ॾिसंदा कयो, लाइक कंदा कयो या सब्सक्राइब करे छॾींदा कयो, सुठा कमेंट ॾींदा कयो, इहो फ्री हूंदो आहे। ऐं महिनत असांजी जेका आहे ज़ाया पोइ न थींदी, असांजी ख़ुशी थींदी त वीडियो जेको लाइक कमेंट आयो, वीडियो पूरी ॾिठी वई, दिलि ख़ुशि थींदी आहे त बाबा जेको आहे असांजा दोस्त असांजी वीडियो शौक़ु सां ॾिसी रहिया आहिनि। ऐं असां सिंधी शोबे जे हवाले सां हिन टाइम जेको बि कमु थी रहियो आहे उन खे असां पूरी तरीक़े सां दोस्तनि ताईं पुॼाईंदा रहूं था। बहरहाल दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त महिरबानी करे इहो असांजो कमु कयो, तव्हां नंढिड़ो ई आहे त तव्हां बि इहा लिंक दोस्तनि ताईं शेयर करे छॾींदा कयो, जीअं तव्हांजे दोस्तनि ताईं बि असांजी इन चैनल जी इन वीडियो जी लिंक पुॼी वञे व्हाट्सअप ग्रुपनि में या पर्सनल ते मोकिले। उन्हनि खे बि कमेंट कंदा कयो बाबा हिन चैनल जी लिंक अॻिते बि शेयर कयो 2-3 ग्रुपनि में, ऐं सब्सक्राइब बि कयो। इहो
इन खे अची ॾिसो बि सही। ही जेको दोस्तो असांजो चैनल आहे को जेको आहे ईअं मतिलबु हूंदो आहे न कंहिंजो लोकल चैनल, उहो न आहे दोस्तो। असांजो डायरेक्टरनि सां राब्तो आहे, उन्हनि जी महिरबानी सां ही चैनल हली रहियो आहे। डायरेक्टर थी विया, अदाकार थी विया, ऐं इन्हनि सां असांजो फुल राब्तो हूंदो आहे। हाणे मंज़ूर दानिश साहिब जो हली रहियो आहे नओं ड्रामो जेको हवेली, उहो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहिब। उन सां बि असांजो रोज़ाना जा राब्ता हूंदा आहिनि, ऐं नवां ड्रामा जेका ॿिया रिकॉर्ड थी रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां बि असांजा राब्ता हूंदा आहिनि त हिन टाइम दुनिया में ऐं शोबिज़ में सिंधी मीडिया में छा थी रहियो आहे। ऐं बहरहाल तव्हांजो इहे लख महिरबानियूं हूंदियूं आहिनि जे तव्हां असांजी ॻाल्हि ते जेको आहे काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेको असांजा मुतमइन हूंदा आहिनि, उन्हनि जूं महिरबानियूं। हलूं था पंहिंजी टॉपिक जी तरफ़। दोस्तो तकरार ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे। इहो सोप सीरियल हाणे बंदि कोन थींदो, थी सघे त ईद जो 1-2 ॾियारा ईद वारा बंदि थिए जेका 3 ॾियारा हूंदा आहिनि उज़ई जा, उते छाजे करे उन 3 ॾियारनि जे दौरान वरी फिल्मूं हलंदियूं आहिनि, ऐं फिल्मुनि जे करे 2-3 क़िस्ता 2-3 ॾींहं ड्रामो बंदि थिए। लेकिन ड्रामो काफ़ी क़िस्तानि जो रिकॉर्ड थी वियो आहिनि। ही हाणे सुखियो बंदि कोन थींदो। ही उहो ड्रामो आहे जेको सिंध टीवी चैनल खे टॉप ते वञी आंदो आहे। इन ड्रामे ऐं ज़हर ज़िंदगी, ऐं अहिड़े ड्रामे खे हू बंदि करे छा कंदा, चरियाप त कोन कंदा न। पहिरियों रोज़नि जे करे शूटिंग बंदि थी हुई, अदाकार रोज़ा रखनि पिया, हेॾे होॾे मसरूफ़ थी विया त शूटिंग मुतासिर थी वई हुई। हाणे वरी नवां अदाकार बि एड थियनि था, जीअं मामा लालू अची वियो, ऐं जेको आहे अञा ॿिया अदाकार बि कुझु इन में एड थींदा। हाणे जेको आहे वरी तव्हां ॾिठो मोमल जा ते वरी ॿी अदाकार अची वई, यानी अहिड़े हिसाब सां चेंज थींदा रहंदा, ऐं ॿिया अदाकार बि एंटर थींदा इन तकरार ड्रामे में। इहो तव्हांखे असां बिल्कुलु दोस्तो सची ख़बर ॾियूं था त अॻिते हली अञा बहितरीनु अदाकार बि एंट्री करे सघनि था। छाहे करे इहो ड्रामो ई अहिड़ो आहे, माण्हू इन जो जेतिरो इंतज़ारु कयो माण्हुनि, जेतिरो वरी ज़हर ज़िंदगी जो इंतज़ारु कयो, कंहिं ड्रामे जे बारे में मां दोस्तनि एतिरो इंतज़ारु न कयो हुयो। ही ड्रामा टॉप 10 ड्रामा आहिनि, ऐं हिन टाइम खयूं बीठा आहिनि। ऐं ग़ुलाम हुसैन ड्रामो बि घटि न आहे। हिन टाइम ग़ुलाम हुसैन ड्रामो दोस्तो केटियुनि वारनि जो बि टॉप ते हले थो। उन्हनि जा वरी लखनि में व्यूज़ अचनि था। उहो हले 8 ॾींहं थो, लेकिन उनजा व्यूज़ लखनि में ईंदा आहिनि। हू हिकु बहितरीनु ड्रामो आहे, ऐं माशाल्लाह उन जा व्यूज़, उन जी रेटिंग ज़बरदस्त हिन टाइम हली रही आहे। बहरहाल हिन जी रेटिंग बि घटि न आहे तकरार ड्रामे जी। ऐं तकरार ड्रामे जे हवाले सां तव्हांखे जेका बि अपडेट आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दोस्तो सिंध टीवी ऐं शायदि को सो व्लॉग ऐं काफ़ी कुझु ॿिया दोस्त असांजा अहिड़ा आहिनि, उहे महिनत करे रहिया आहिनि पंहिंजी। जीअं अली हसन चॾड़ साहिबु थी वियो, उहो बि सुठी महिनत करे रहियो आहे, उन सां बि असांजो राब्तो हूंदो आहे। उहो बि हिकु सुठो एक्टर आहे। ऐं तकरार ड्रामे में बि उनजी अॻिते हली थी सघे थो स्पेल में उनजी एंट्री थिए, ऐं हवेली ड्रामे में उनजी एंट्री थींदी। इहो तव्हांखे ॿुधाए छॾियो असां। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तव्हां जेको आहे तकरार में केतिरा मुतमइन आहियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो त तव्हांखे तकरार ड्रामो केतिरो वणे थो, या ग़ुलाम हुसैन या वरी मोहब्बतुनि जो माॻ, इहा पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा कयो त असांखे अॻिते वरी जेको आहे तायुन थी वेंदो आहे त बाबा अॻी टॉपिक ते कहिड़ी टॉपिक ते वीडियो तयारु कयूं। तव्हांखे दोस्तो मां हथ ॿधी चवंदुसि त वरी ॿीहर जेको आहे असांजे इन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। जंहिंसां तव्हां सब्सक्राइब न कंदव त अॻु दोस्तो असांजो त नुक़सानु न थींदो, लेकिन सब्सक्राइब करणु फ्री आहे, लेकिन तव्हां वटि वीडियो वरी जेको आहे न पुॼी सघंदी टाइम ते। ऐं असांखे ॾींदा वरी इजाज़त दोस्तो, मिलंदासीं तव्हां सां असां नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह। नेक्स्ट वीडियो जेकी असांजी दोस्तो वरी ईंदी, उहा बि तव्हांजे हिकु बहितरीनु कम जी आहे। इन जे करे चवंदा आहियूं त बाबा सब्सक्राइब, लाइक ऐं बेल आइकन बि ऑल ते थियलु हुजे, जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। अगरि तव्हां खां का अपडेट मिस थी वई त पोइ दोस्तो हिकिड़ी वीडियो हूंदो आहे त उन में थी सघे थो अॻी एपिसोड जेका अचनि था उन्हनि में अदाकारनि जा फ़ोन नंबर ॾियणु शुरू कयूं। जीअं पहिरियों सिलसिलो असां हलायो होसीं फ़ोन नंबरनि जो, थी सघे थो मथां ॿीहर शुरू कयूं। तॾहिं तव्हांखे चऊं था त महिरबानी करे तव्हां सब्सक्राइब करे छॾियो, लाइक बि करे छॾियो, जीअं तव्हां खां अपडेट मिस न थिए। ऐं तव्हांखे इहो फ़ोन नंबर वारो सिलसिलो अदाकारनि जो वरी जीअं स्टार्ट कयूं त तव्हां वटि बर वक़्तु हर वीडियो पुॼे। छाजे करे अञा बि दोस्त मूंखे कमेंट कंदा आहिनि, यार फलाणे जो नंबर ॾे, टीरे जो नंबर ॾे। उहे वीडियोज़ हेठि हलिया विया आहिनि जंहिं ते मां नंबर ॾिना हुआ। अगरि तव्हांखे नंबर न आहिनि मिलिया त तव्हांजी प्ले लिस्ट इन चैनल जी चेक कयो, लिखियलु हूंदो एक्टर फ़ोन नंबर लिस्ट,
उन प्लेलिस्ट खे खोलींदो त उन में सभिनी अदाकारनि जा वीडियो अलॻि अलॻि ठहियल आहिनि। जंहिंजी तव्हांखे नंबर खपे उन जी वीडियो प्ले करे उन मां नंबर तव्हां कढी सकूं सां उन अदाकार सां राब्तो करे सघो था आराम सां। ऐं जेको आहे पोइ असां ॾे बि कमेंट करे छॾींदा की बाबा तव्हांजी महिरबानी, बसि एतिरो लिखंदा की नंबर असांखे मिली वियो। दोस्तों हाणे असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, शायदि कुझु खे रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।